खबर शामिल कयूं था कराची मां GNP न्यूज़ जे रिपोर्टर नज़ीर हुसैन वधियो जी रिपोर्ट मूजिब सखर के सीनियर सहाफ़ी निजी TV अख़बार जो रिपोर्टर जानमंद महर के बेदर्दी से क़त्ल करण खिलाफ़ सियासी समाजी सिविल सोसाइटी समेत कलम धनी सरापा एहतजाज बणियल। कराची के भिटाईआबाद में शहीद जान मोहम्मद महर के कत्ल में मुलविस मुख्य जवाबदार की गिरफ़्तारी लाइ एहतजाज। भिटाईआबाद की मेन मार्केट में रैली कढ़ी सखर पुलिस के खिलाफ नारेबाजी कंदे सियासी समाजी सहाफ़िन प्ले कार्ड हथन में खड़ी एहतजाजी मुज़ाहिरो किया। एहतजाज हाजी मुख्तियार सूमरो, अब्दुल वहाब सूमरो, अब्दुल हमीद बलोच, काशिम मंगी, सतार सूमरो, AD सूमरो की अगवानी में किया वियो। सियासी समाजी अगवान GNP न्यूज़ के नुमाइंदे से ॻाल्हाईंदे चयो त शहीद जान मोहम्मद महर साहब जो कत्ल थो उन जो ज़िम्मेवार जो है वो जेके इक़्तिदार धनी उन्हनि खे थो कयां। ऐं छाजे करे त जान मोहम्मद महर साहब हक़ सच जॾहिं लिखियो ऐं लिखंदो रहियो, उनखे जॾहिं धमकियूं मिलनि पियूं हुन उनजी निशानदेही भी कई आहे। उन जे लाइ सिंध पुलिस खे हुन इन ॻाल्हि जी ख़बर भी आहे त पोइ उन जा क़ातिल त पधरा आहिनि, उन्हनि खे छो नथो गिरफ़्तार कयो वञे? छा उहे एॾी ताक़त रखनि था? अॼु इन बेहमाना तशद्दुद ऐं बेहमाना क़त्ल के खिलाफ़ शहीद जान मोहम्मद महर के जहिड़े नमूने से कत्ल करे ऐं उनके बेदर्दी से जो है सो सिंध में उन जो वाक़ियो जो हींअर पेश आयो है उन के खिलाफ़ सॼी सिंध सिरापा एहतजाज से गॾोगॾु अॼु भिटाईआबाद में कराची के इन शहर वॾे में असांजी हितां जी आवाम जो है सो सिरापा एहतजाज बणियल है। असां सम्झूं था तो ये रियासती इदारा जिनके सब कुछ खबर है उन जा क़ातिल केर आहिनि ऐं उनखे धमकियूं भी पहिरीं मिलियूं आहिनि, उन खां पोइ अॼु ॾींहं ताईं जेकॾहिं उन जा क़ातिल गिरफ़्तार न थिया आहिनि जेको तमामु अफ़सोसनाक अमल आहे। ऐं असां ईअं था सम्झूं त ही सिंध जे शऊर जो क़त्ल आहे, सिंध जे ग़रीब आवाम जो क़त्ल आहे। जेके सिंध जे ग़रीब आवाम ऐं लुतड़ियल आवाम जो सहाफ़ी आवाज़ उथारिनि था त उन्हनि खे बेहमाना तशद्दुद करे क़त्ल कयो वञे थो। सहाफ़ी जानमन जो हुयो सच लिखंदो हुयो, हमेशा कॾहिं न झुकियो न विकामियो आहे। हुन खे सज़ा इहा मिली वई आहे, हो मज़लूमनि जो आवाज़ उथारींदो हुयो, ज़ालिमनि खे परखो कंदो हुयो, कॾहिं भी हुन माना न कॾहिं झुकियो न कॾहिं हो विकामियो हो। सचो हिकिड़ो लीडर हुयो, सचो हिकिड़ो माना सहाफ़ी हुयो। हुन जो माना हिकिड़ो माना शहीद थियो आहे ऐं हुन जानी हुन मौत न थियो, छो त सच हमेशा सच ते जेको हुन जानी हुन मारियो वेंदो आहे उहो शहीद ई हूंदो आहे। असां इहो ई मुतालबो कंदा हुआसीं त जानमंद महर जा फौरी क़ातिल हुन गिरफ़्तार कया वञनि। असां हिन एहतजाज को हींअर कयो आहे यूसी 9 भिटाईआबाद में असां इहो ई मुतालबो आहे जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। इहो इन करे जान मोहम्मद महर हमेशह ग़रीबनि लाइ लिखंदो हुयो, जिथे भी ग़रीब सां ज़ुल्म थींदो हो, पोइ खणी अमीर हुजे उते वॾेरो हुजे सरदार हुजे, जिथे जिथे ग़रीब सां ज़ुल्म थींदो जान मोहम्मद महर रुझंदो न हुयो, उते उन जे ख़िलाफ़ ज़ालिम जे ख़िलाफ़ लिखंदो हुयो, उनखे तॾहिं क़त्ल कयो आहे।